नाज़रीन, सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस खां महफ़ूज़ रहण लाइ जेको लॉकडाउन कयो वियो, अॼु उन लॉकडाउन खे ख़तमु कयो आहे, जंहिंखां पोइ हिंगोरजा में वॾे तादाद में जेको पहिरें ॾिहाड़े ते लॉकडाउन जे ख़तमु थियण जे पहिरें ॾिहाड़े ते वॾे तादाद में माण्हू हिते पहुची विया आहिनि ऐं जेको ख़रीदो फ़रोख़्त जारी आहे। ईद जा ॾिहाड़ा हुजण जे करे हिते जेको माण्हुनि जी रश लॻल आहे ऐं माण्हू जेको अचो त उन माण्हुनि खां पुछूं त उहे छा था चवनि। असां पाण वज़ीर आला जे ऐलान ॿुधी तव्हांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं असांखे इहा ख़ुशी त जेको आहे सो लॉकडाउन खुली, पर असांखे इहा ख़बर न त असांजे ज़िले इंतिज़ामिया हुजे या यूसी इंतिज़ामिया हुजे, कहिड़ी बि हुजे, उहा ख़ामोश लॻी पई आहे ऐं जाते काथे माण्हुनि जा मेड़ाका लॻा पिया आहिनि। मुराद अली शाह साहब जिन ऐलान कयो नंढिड़ो कारोबार खोलण जे लाइ, पर उन्हनि चयो त भई SOPs तहत असांखे कारोबार खोलणु खपे, पर मां जंहिं महिल आयो आहियां त हिते हज़ारनि जे तादाद में ख़रीदार पहुतल आहिनि। हिते तव्हां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु हुयो त अॼु पहिरें ॾिहाड़े ते रश वधी वई आहे, जंहिंजे करे असांखे ख़तरो ख़दशो हिते जेको SOP ते अमल न पियो थिए, जंहिंजे करे किरोना वधी वञण जो हिते ख़तरो पेश अची रहियो आहे। कैमरामैन फयाज़ शेख सां गॾु गुलाम सिंह चांग, सिंध TV न्यूज़।